अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा आला। मौजू कहाणीअ जो नालो डप ऐं नुञ। डप जानी माली नुक़सान थियण, शराब, भउ ख़ौफ़। नुञ जानी माली नफ़ो फ़ाइदो नफ़ो थियण, ढ भलाई में, जुञ शराब। पाठ नंबर 58। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो, हिन खां पोइ जे आऊं तोखे सुवाल करियां त तव्हां मूंखे पाण सां गॾु न रखियो, ईअं थियो। यकीनन तव्हां मुंहिंजे तरफ़ां उज़र जे हद ताईं पहुची विया आहियो। टे भेरा बि मुखालफ़त करियां त तव्हां मूंखे अलहदा करे छॾिजो। वरी रवाना थिया, हिक जाइ हंध ॾे पहुता। बयानु कनि था त इहो इंताकिया हुयो या अहले तरह या हाजरा या अहले बसरा या हाजरा वरी या अरमीना हुयो। उन्हनि माण्हुनि खां खाधो घुरियो, उन्हनि माण्हुनि हिननि खे खाधो कोन ॾिनो। उते हिकु भित ज़ईफ़ हुई किरण ते। हज़रत ख़िज़र उन भित खे दुरुस्त करे थंभा ॾेई उन भित खे ठाहियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन चयो, काश हिननि खां भित ठाहिण जंहिंखे ठाहिण में असांखे शाम थी वई उनजी उजरत वठी सघे, ईअं चयो। या उन ईअं इशारतनि चयो त भित दुरुस्त बि कई थी, बेकार कमु कयो जंहिंजी उजरत बि कोन्हे। हज़रत ख़िज़र चयो, हाणे तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में फिराक जो वक़्तु अची वियो आहे। तूं जेको कुझु ॾिठो उन ते सब्र कोन कयो, उन जे बाबति में आऊं तोखे आगाह थो करियां। ॿुध, इहा जेका कश्ती या चंड मोहताज ऐं मिसकीननि माण्हुनि जी हुई, ईअं थियो। जेके दरिया ते कमु कंदा हुआ, मूं चाहियो ऐं उन में ऐब करियां, ईअं थियो। छो त उन जे साम्हूं या पुठियां बादशाह हुयो जो दुरुस्त सही कश्तियुनि खे ग़ज़ब कंदो हुयो। उन करे ऐब पैदा कनि उनखे ग़ज़ब करे न सघे, उनखे ग़ज़ब न करे, ईअं थियो। इहो छोकिरो जंहिंजो माउ पीउ मोमिन हुआ, मूंखे ख़ौफ़ थियो इहो छोकिरो उन्हनि खे कुफ़र में अज़ियत पहुचाईंदो या ख़ुदा उन्हनि खे सरकश या ख़ुदि उन्हनि खे शर्कस या काफ़िर बनाए छॾींदो। उहो छोकिरो जंहिंजो माउ पीउ मोमिन हुया, मूंखे ख़ौफ़ थियो इहो छोकिरो उन्हनि खे कुफ़र में अज़ियत पहुचाईंदो या ख़ुदि उन्हनि खे सरकश या काफ़िर बनाए छॾींदो। मूं चाहियो त उन फ़र्ज़ंदनि जे एवज़ परवरदिगार उन्हनि खे तमामु घणो नेक फ़र्ज़ंद अता करे जो बुरनि ॻाल्हियुनि ऐं गुनाहनि खां पाक हुजे ऐं माउ पीउ जे महिरबानी करे ऐं रहम जे सबबु उन्हनि खे घणो महबूब हुजे, ईअं थियो। ऐं उन यतीम जे बारे में त उहो शहर में यतीम आहिनि ऐं उन भित जे बारे में त उहो शहर में ॿ यतीम आहिनि। उन्हनि जे लाइ हिन भित में ख़ज़ानो पुरियल आहे। ऐं उन भित जे बारे में त उन शहर में ॿ यतीम आहिनि, उन्हनि जे लाइ हिन भित में ख़ज़ानो पुरियल आहे। उन यतीमनि जो पीउ सालिह ऐं नेक शख़्स आहे। असांजे परवरदिगार चाहियो त ईअं थियो। इहे छोकिरा बालुग थियनि ऐं उन्हनि खे कामिल अकुल हुजे, उन्हनि खे अकुल कामिल हुजे, हिन भित में पूरियल ख़ज़ानो कढनि ऐं परवरदिगार जे उन्हनि ॿारनि ते रहमत आहे, ईअं थियो। मूं ही सभु तुंहिंजे राय खां जे करे न पंहिंजे परवरदिगार जे हुकुम ते कयो। इहो हुयो इन्हनि अफ़ालनि जो सबबु जंहिं ते तो सब्र कोन कयो। अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन सां वाइदो कयो हुयो, उन जे क़ौम खे अर्ज़ मुक़द्दस शाम अता कंदो ऐं उहे उते रहंदा। क़ौम अमालका शाम ते क़ाबिज़ आहे उनखे हलाक कंदो।
जॾहिं बनी इसराइल फिरौन खे ग़रक़ थियण खां पोइ मिस्र में दाख़िल थियण जो हुकुम ॾिनो, मुल्क शाम जे शहर अरिया जे तरफ़ मुतवजो थियो, छो त मूं मुक़दर कयो आहे इहो शहर तव्हांजो, ऐं अमालका सां जंग करियो ऐं अरिया ते तसरफ़ करियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे हुकुम ॾिनो, बनी इसराइल चयो जेसीं ताईं उन जो हाल असां ते ज़ाहिर कोन थींदो असीं उन सां जंग करणु कोन वेंदासीं, ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन नक़ीबनि खे क़ौम मकाल अमाल हज़रत मूसा अलैहिस्सलाम नक़ीबनि खे क़ौम अमालका जो हाल दरियाफ़्त करण लाइ मोकिलियो। जॾहिं उहे शहर अरिहा जे वेझो पहुता त हिकु सरकश शख़्स औज बिन अनाक सां उनजी मुलाक़ात ॾी, ईअं ॾियो। बयान था कनि औज बिन अनाक जो कदु 23,330 फुट हुयो। इहो मच्छी दरिया जे तर मां पकिड़े सिज जे ते भुंजी खाईंदो हुयो। तूफ़ान नूह अलैहिस्सलाम पाणी उन जे गोॾनि ताईं थींदो हुयो। उन जी उमिरि 3000 साल हुई, ईअं हुयो। उन जी माउ ख़न्नाक हज़रत आदम अलैहिस्सलाम जिन जी धीउ हुई, ईअं ॾियो। बयान था कनि त इहो जबल तां हिकु चट्टान बराबरि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे लश्कर जे बराबरि कढी खणी आयो त उन जे लश्कर ते उछलाए अल्लाह रब्बुल आलमीन हुदहुद खे मोकिलियो। हुदहुद खे मोकिलियो, उन पथर में सोराख़ टुंग कढियो त इहो पथर उन जे गले में टोक वांगुरु पइजी वियो ऐं ज़मीन ते किरी पियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम असां लठ उन जे ओज जे भेॼनि ते हई त किरी पियो, मरी वियो।